सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब दी रिज़्क़ ॾींह रात में तुंहिंजो शान जल जलालहू वर्षी वंडी कायनात में तुंहिंजो शान जल जलालहू। कुछ मील मूं घर खां परे बर में कई किविलियूं ॾिठियूं चांवर वॾा हन वात में तुंहिंजो शान जल जलालहू। हुया पास पातन खां बिसे बिल्कुल सजा ताज़ा सजर बीही ॾिठुम बरसात में तुंहिंजो शान जल जलालहू। दिलड़ीअ घुरियो दाणा बटे आयुसि उतऊं घर ॾे खणी बरकत ॾिसी उन बात में तुंहिंजो शान जल जलालहू। आंदा हुया में 8-9 कणा बस इन इरादे सां तमाम कया ॻाल्हि मख़लूक़ात में मौला तुंहिंजो शान जल जलालहू। पोइ रूह खे सदमो रसियुम शोखाज सासिन खां खसियुम वियो थी फजर फिक्रात में तुंहिंजो शान जल जलालहू। आयुसि उन्हीअ बिरजे मथां बुक चांवरन जो ॿियो छटे ख़ुश न थियूं मुंहिंजी ख़ैरात में तुंहिंजो शान जल जलालहू। इहे विया त ॿिया ॾींदो ख़ुदा ईअं चई मुंहिंजा चांवर न खयूं तवकल अथनि तुंहिंजी ज़ात में तुंहिंजो शान जल जलालहू। महेसर इन मौज़ूअ ते कुछ मां लिखां कुछ ॿिया लिखनि इहो शौक़ु हो शुरूआत में तुंहिंजो शान जल जलालहू। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजा मौला मिठा मुहाबे मुस्तफ़ा ॾेखारी दे सिधी असांखे राह तूं गुनाहगार हूं असां बदकार हूं असां बदकार